Welcome to Time News Studios. You are watching 7 p.m. Bulletin. लाहौर मोटरवे औरत सां इज्तिमाई लजालुट वारे केस में ॿिनि ॾोहारियुनि खे मौत जी सज़ा। दहशतगर्दी टोड़ अदालत महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। आबिद मलही ऐं शफ़क़त बगा खे उमिरि क़ैद ऐं 50,000 रुपया ॾंड जी बि सज़ा ॿुधाई वई। वाक़ियो गुज़िरियल साल सेप्टेंबर में पेश आयो हो। औरत पंहिंजे ॿारनि सां गॾु लाहौर खां गुजरांवाला वञी रही हुई। पेट्रोल ख़तमु थियण करे औरत कार बीहारे छॾी हुई। जवाबदारनि फुरलुट करण बाद औरत खे ॿारनि समेत यगमाल बणायो ऐं पोइ झंग में खेसि ॿारनि ॾाढो हवस जो निशानो बणायो वियो हो। वज़ीर आज़म इमरान ख़ान कोरोना वायरस जो शिकार थी वियो। कोरोना जी तस्दीक़ बाद वज़ीर आज़म इमरान ख़ान पाण खे घर में करंतीना करे छॾियो। वज़ीर आज़म हाउस जे समूरनि मुलाज़िमनि जी कोरोना टेस्ट कराइण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज चयो आहे त वज़ीर आज़म घर मां वेही हुकूमती मामला हलाईंदो। वज़ीर आज़म ॿ ॾींहं अॻु कोरोना वायरस खां बचाव जी वैक्सीन बि लॻाई हुई। साॻे ॾींहुं वज़ीर आज़म इस्लामाबाद हाउसिंग स्कीम जे इफ़्तिताह दौरान ज़ुल्फ़ी बुख़ारी कुवैत जे परॾेही वज़ीर ऐं KP जे वॾे वज़ीर समेत ॿियनि अॻवाननि सां मुलाक़ातूं बि कयूं हुयूं। वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद मियां सुमरो खे बि कोरोना वायरस जी तस्दीक़। NCOC सरबराह असद उमर चयो आहे त कोरोना वैक्सीन जो असरु 10 ॾींहंनि बाद ज़ाहिर थींदो आहे। इन में को शक नाहे त वैक्सीन असराइती आहे। इंडस अस्पताल जे CEO डॉक्टर अब्दुल बारी जो चवणु आहे त कोरोना वैक्सीन लॻाइण बाद कोरोना टेस्ट मस्बत नाहे ईंदी। वज़ीर आज़म खे वैक्सीन लॻण खां अॻु ई कोरोना थियो हूंदो। सदर आरिफ अलवी वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं सेनेट चेयरमैन तोड़े ॿियनि अॻवाननि तरफ़ां वज़ीर आज़म जी जल्द सिहतयाबी लाइ दुआ। मुल्क में कोरोना वायरस जी पखेड़ में तेज़ी सां इज़ाफ़ो। कोरोना टेस्ट मस्बत अचण जी शरह 9% खां वधी वई। वज़ीर आज़म जे ख़ासि सलाहकार डॉक्टर फैसल सुल्तान चयो आहे त कुझु ॾींहंनि अंदरि मस्बत केसिस जी शरह ॿीणी थियण करे सूरत हाल ख़तरनाक थी वई आहे। इस्लामाबाद, पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा में कोरोना केसिस में तेज़ी सबबि सिहत जे निज़ाम ते दबाव वधी वियो। वबा ते ज़ाब्तो आणण लाइ इंतिज़ामी अमल कमज़ोर नज़र अची रहियो आहे। अवाम रश वारनि हंधनि ते वञण खां पासो करे शादी तक़रीबूं खुलियल हंधनि ते मुनक़िद कयूं वञनि। मुल्क में हिकु ॾींहुं अंदरि वधीक 42 मरीज़ फौत, 3,876 नवां केस रिकॉर्ड। इस्लामाबाद में SOPs जी भञकड़ी ते इंतिज़ामिया जो क्रैकडाउन। असिस्टेंट कमिश्नर पारां मार्केट ते छापो हणी कारोबार बंदि कराए छॾियो। पेशावर जी कसफ़ानी बाज़ार में इंतिज़ामिया जे हुकुम ते बाज़ारुनि समेत वापारी सरगर्मियूं बंदि। मुल्तान में SOPs जी भञकड़ी ते 12 दुकान ऐं रेस्टोरेंट सील, 11 बसूं तहवील में वरितियूं वयूं। पेशावर में 14 रेस्टोरेंट सील, 25 दुकानदार ऐं 4 शादी हॉल्स जा मैनेजर गिरफ़्तार। नून लीग NA 249 ते नंढी चूंड लाइ पीपल्स पार्टी खां हिमायत घुरी वरिती। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी ऐं नून लीग उम्मीदवार मिफ्ताह इस्माइल जी PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात। बिलावल भुट्टो ज़रदारी नून लीग अॻवाननि खे चयो त मां पार्टी सां मुशावरत बाद अव्हांखे आगाह कंदुसि। वफ़ाक़ वटि 3 वॾियूं इस्पतालूं हलाइण लाइ वसीला ई मौजूदु न आहिनि। इस्पतालुनि जो कंट्रोल वफ़ाक़ ॾांहुं मुंतक़िल न थियणु घुरिजे। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त PTI सरकार कोरोना जी हालतुनि में बि आवाम खे तंग करण खां नथी मुड़े। जिना इस्पताल NICH ऐं NICVD में सिंध सूदो सॼे मुल्क मां मरीज़ इलाज लाइ ईंदा आहिनि। 3 इस्पतालूं वफ़ाक़ हवाले थियूं त उहे मरीज़ रुली वेंदा। वफ़ाक़ इस्पतालूं हलाइण लाइ गवर्निंग बॉडी जोड़े छॾी आहे। इस्पतालूं न हलण सां इस्लामाबाद वेठल सेक्रेटरी हेल्थ ते फ़र्क़ु न पवंदो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मुर्तज़ा वहाब चयो त हुकूमत तरफ़ां आवाम खे 290 अरब रुपयनि जो चूनो लॻायो वियो। वज़ीर आज़म जी मंज़ूरी सां सदर जी ऑर्डिनेंस फैक्ट्री धड़ाधड़ हली रही आहे। हुकूमत तरफ़ां 3 सदारती ऑर्डिनेंसिस ज़रिए मिनी बजट आणण जी तयारी। ज़रियनि मूजिबि IMF जा शर्त पूरा करण लाइ 3 ऑर्डिनेंस अॼु ई जारी थियण जो इम्कान। ऑर्डिनेंस स्टेट बैंक जी ख़ुदमुख्तियारी, नेप्रा खे बिजली जे अघनि बाबति इख्तियार ॾियण ऐं FBR तरफ़ां 140 अरब रुपयनि जो टैक्स छूट ख़तमु करण बाबति आहिनि।
IMF हुकूमत खे 5 मार्च खां अॻु ऑर्डिनेंस जारी करण या पार्लियामेंट मां कानून साज़ी जी डेडलाइन ॾिनी आहे। इमरान खान पहिरियों वज़ीर आज़म आहे जेको ऑर्डिनेंस ज़रिए मुल्क ते धाड़ो हणी रहियो आहे। नून लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो त सेनेट में वोट चोरी लाइ ऑर्डिनेंस खां पोइ अवाम जे पैसे ते धाड़े लाइ ऑर्डिनेंस आंदो पियो वञे। हर हफ़्ते बिजली जा अघ वधाइण खे कानूनी शक्ल ॾियणु बेहिसी जी इंतिहा आहे। मुल्क में महांगाई जी महाबोर अचण वारी आहे। अवाम तयारु रहे। 884 अरब जो बिजली जो नओं बम ग़रीबनि ते किरण वारो आहे। ही सदारती ऑर्डिनेंस न पर IMF जी मर्ज़ी सां ठाहियल मिनी बजट आहे। इन्हनि सदारती ऑर्डिनेंस खे रद्द कयूं था। PP सेनेटर शेरी रहमान चयो आहे त हिकु ऑर्डिनेंस ज़रिए 290 अरब जा टैक्स लॻाया पिया वञनि। बिजली जे अघनि में ₹5.65 फ़ी यूनिट वाध सां वाफ़ेदारनि खे वधीक 884 अरब रुपयनि जो भार वधी वेंदो। हुकूमत पारां कानून साज़ी बदिरां ऑर्डिनेंस आणण जो मक़सदु पंहिंजी चोरी लिकाइणु आहे। इलेक्शन कमीशन सेनेट चूंडुनि खां अॻु वीडियो स्कैंडल वारे मामले ते सेनेटर यूसुफ रज़ा गीलानी ऐं संदसि पुटु अली हैदर गीलानी खे नोटिस जारी करे छॾिया। दरख़्वास्त गुज़ार फ़ारूक हबीब, कमल शोज़ब ऐं मलिका बुखारी खे बि नोटिस जारी। इलेक्शन कमीशन तरफ़ां जुड़ियल बेंच अली हैदर गीलानी जे वीडियो स्कैंडल ते 22 मार्च ते ॿुधणी कंदी। जहाँ मुल्क की पार्लियामान नहीं चलती वहाँ कमेटी कहाँ से चलेगी। PDM अल्लाह के करम से कायम है, कभी तितर बितर नहीं हो सकती। PDM कभी नाकाम नहीं हो सकती। लेकिन अगर आसिफ अली जरदारी साहब मुल्क के मामलात को आइन के मुताबिक चलाने में कामयाब होते हैं तो सब उनके साथ हैं। पूरी PDM मिलकर यही कोशिश कर रही है कि जो 73 साल की नाकामी है उसकी एक ही वजह है कि मुल्क आइन के मुताबिक नहीं चलता। अगर इसमें आसिफ जरदारी हमारी रहनुमाई फरमाएंगे तो इंशाअल्लाह ये कामयाबी ही कामयाबी है। ये उनका मौक़िफ़ है, हम उसका एहतराम करते हैं। लेकिन 9 PDM की जमातें ये कहती हैं कि हम इस नाकाम असम्बली इस निज़ाम के अंदर रहकर हम मुल्क के मसाइल हल नहीं कर सकते, मुल्क के निज़ाम को दुरुस्त नहीं कर सकते। उस्मान बुज़दार के खिलाफ तो तहरीक अदम एतमाद की कोई ज़रूरत नहीं है क्योंकि वो बज़ात खुद ही एक तहरीक अदम एतमाद है। आसिफ ज़रदारी मुल्की मामला आइन मौजब हलाइण में कामयाब थिए थो त असां सभु उन सां गॾु आहियूं। PDM कॾहिं बि तोड़ फोड़ ऐं नाकामी जो शिकार न थींदी। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त PDM इतिहाद इन लाइ ठहियो त मुल्की निज़ाम खे आइन मौजब हलायो वञे। 73 सालनि में थियल नाकामी जो कारण हिकु ई आहे त मुल्क खे आइन मौजब न हलायो वियो। आसिफ ज़रदारी इन में असांजी रहनुमाई कंदो त कामयाबी ई कामयाबी आहे। मरियम नवाज़ जी ज़ुबान बंदी ऐं हिरासत करण लाइ नैब जा नोटिस ज़ुमाणिया पिया वञनि। नैब जी हक़ीक़त अवाम आॾो वाइकी थी वई आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे नून लीग अॻवान चयो त उस्मान बुज़दार ख़िलाफ़ बेतमादी रिथ आणण जी ज़रूरत न आहे, हू पाण हिकु बेतमादी रिथ आहे। नून लीग अॻवान जावेद लतीफ़ ख़िलाफ़ बग़ावत जो केस दाख़िल। लाहौर जे टाउनशिप थाणे ते दाख़िल केस में बग़ावत, रियासत सां गद्दारी ऐं साइबर क्राइम जा कलम शामिल कया विया। केस में ॼाणायो वियो आहे त नून लीग MNA जावेद लतीफ़ माण्हुनि खे बग़ावत लाइ भड़कायो। जैकबाबाद जे खुराक खाते में किरोड़नि जी मुबैना करप्शन जो इंकशाफ। एंटी करप्शन जो गढ़ी हसन में गोदाम ते छापो, अमलो फरार। एंटी करप्शन टीम फूड इंस्पेक्टर हक नवाज़ खोसो खे तलब करे वरितो। कणक में मुबैना खुर्द बुर्द बाबति पुछाणो। सर्किल ऑफिसर मोहम्मद हनीफ सरकी जो चवणु आहे त कणक जूं बोरियूं ग़ाइब थियण जी शिकायत ते कार्रवाई कई वई। 1 करोड़ 65 लख रुपयनि जी कणक ग़ाइब आहे। 2600 बोरियूं गुम थियण जो केस दाख़िल कयो वेंदो। सिंध हाई कोर्ट ॿिनि फौती पुलिस अहलकारनि जे ॿारनि खे फौरी नौकरियूं ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। नौकरी दौरान फौत थियल 2 पुलिस अहलकारनि जे ॿारनि खे नौकरी न ॾियण ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि ते लिखत में फ़ैसिलो जारी। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त फौती अहलकारनि जा ॿार चीफ सेक्रेटरी खे दरख़्वास्त ॾियनि। घुर्बल तालीमी मयार पूरो हुजे त खेनि नौकरी ॾेई फौरी तौरु ऑफर लेटर जारी कया वञनि। सिंध सरकार फौती अहलकारनि जी दरख़्वास्त ते गौर करे हुकूमत नौकरी नथी ॾिए त दरख़्वास्त गुज़ार ॿीहर अदालत सां राब्तो करे सघनि था। अदालत हुकुम ते अमल लाइ चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध खे बि नोटिस जारी करे छॾिया।
सालेपट जे सहाफ़ी अजय कुमार जे मौत में सखर सिविल अस्पताल जे डॉक्टर्स जी संगीन लापरवाही जो इंकशाफ। ज़ख़्मी हालत में सिविल अस्पताल मुंतकिल कयल सहाफ़ी जी अल्ट्रासाउंड ज़रिए गोलियूं निकिरी वञण जो ॿुधायो वियो। ॿिए ॾींहुं अजय कुमार जी तबियत ख़राब थियण बाद पतो पियो त संदसि जिस्म में हिकु गोली मौजूदु आहे। वाक़े ख़िलाफ़ सखर, सालेपट, कंदकोट, सेवण, चकराठो, घोटकी ऐं ॿियनि शहरनि में सहाफ़ी सरापा एहतजाज। सहाफ़ी जा क़ातिल जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो। सिंध में रोलू ऐं चितन कुतन हिकु ॾींहुं अंदरि वधीक 27 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। खिपरो में 12, जामशोरो में 5, कंबर में 3, चंबड़ में मीरो ख़ान ऐं सिंधड़ी में 2 ॼणा, इस्लामकोट ऐं कुंभ में हिकु ॼणो ॾाढिजी ज़ख़्मी। शहरियुनि तरफ़ां सरकारी अस्पतालुनि में वैक्सीन न मिलण जूं शिकायतूं। ठारूशाह में गुरबत ऐं महांगाई सबबि टाउन कमेटी जे मुलाज़िम 4 ॿारनि जे पीउ नईम शेख मुबैना फाहो खाई आपघात करे छॾियो। पौती मुलाज़िम जी घरवारी रोज़ीना शेख जो चवणु आहे त संदसि मुड़ुसु घटि पघार ऐं महांगाई सबबि अक्सर परेशान रहंदो हो। सिठाजा में नौजवान घरू अणबणत तां मुबैना पाण खे बाहि ॾेई छॾी गणती जोगी हालत में गेम्स अस्पताल मुंतकिल। सोची मोहल्ला वासी राजेश मिल मुबैना तौर पाण खे कमरे में बंदि करे ॿाहिरि ॾिनी। डॉक्टर्स मूजिबि नौजवान जो 90% जिस्म मुतासिर थियो आहे। वतन या कफन, आज़ादी या मौत जो नारो हणंदड़ शहीद सूर्य बादशाह जो 78हों यौम शहादत मल्हाए पियो वञे। कराची, हैदराबाद, सांगड़ ऐं ॿियनि शहरनि में तक़रीबूं। अॻवाननि पारां ॾिया ॿारे शहीद सूर्य बादशाह खे भेटा पेश। जोही भरसां मस्तोई ऐं लुघारी बिरादरी जे बिंदुरनि में झेड़े दौरान ॻोठाणनि जो हिक ॿिए ते वेश्याणो तशद्दुद ऐं तज़लील। टाइम न्यूज़ वीडियो हथ करे वरिती। वीडियो में नौजवाननि खे तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणाईंदे ॾिसी सघिजे थो। मीरवा गुरजानी भरसां नींगरी खे 50 सालनि जे शख़्स सां परणाइण जी कोशिश दौरान पुलिस जो छापो। घोट गुलाम सरवर जत ऐं नींगरी खे तहवील में वरितो वियो। पुलिस जो चवणु आहे त नींगरी जे वारसनि खां बयान वठण बाद कानून मूजिबि कार्रवाई कंदासीं। छाछरो भरसां घरू अणबणत तां औरत मुबैना तौर ज़हर पी आपघात करे छॾियो। ॻोठ भुचांडी जो पार वासण 45 वरनि जी सीता मेघवार जो लाश अस्पताल मुंतकिल। चंबड़ भरसां ॻोठ मीर हसन छोड़ो में बि घरू अणबणत तां 25 वरनि जी लैला भील ज़हर पी अंत आणे छॾियो। जाती में ज़मीन जी मालिकी तां ॿिनि धुरनि में झेड़ो। हिक ॿिए ते लतुनि ऐं मुकनि जो वसकारो। मुज़ाहिरीन जो हिक ॿिए मथां ज़मीन ते कब्ज़े जो इल्ज़ाम। मटियारी में न्यू सईदाबाद थाणे जे अॻोणे SHO ग़ुलाम हुसैन खोसो ख़िलाफ़ भत्ताखोरी ऐं SSP ऑफिस में भंजरा जो केस दाख़िल। कुझु ॾींहुं अॻु केस में नामज़द अॻोणे SHO जे शहरनि खां पैसा वठण वारी वीडियो बि वायरल थी हुई। ऐं मिठी में थर बदिलाईंदो पाकिस्तान फेस्टिवल ॿिए ॾींहुं बि जारी। तलवारुनि ते रक़्स ऐं उठनि जी टोड़ जा दिलचस्प मुक़ाबला ध्यान जो मर्कज़ बणियल। फेस्टिवल में ॿारनि में टैबलो जा मुक़ाबला बि कराया विया। रंग रंग तक़रीबन सबबि थर वासियुनि जे चेहरनि ते मुर्क मोटी आई।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स हमारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।